नशर फ़िरोज़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख जे हुकूम ते जनरल सेक्रेटरी डॉक्टर मसरूर अली सियाल हिकु नोटिफिकेशन जारी करे ज़िले नशर फ़िरोज़ जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर सरदार मोहम्मद रमज़ान लुंड खे ज़िले सदर मुक़ररु करे छॾण ते इंसाफ़ हाउस नशर फ़िरोज़ में साबिक़ा PTI यूथ विंग डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद जे डिप्टी जनरल सेक्रेटरी अफ़ज़ल अली मंगी, साबिक़ा तालका नशर फ़िरोज़ जे जॉइंट सेक्रेटरी अली रज़ा हाले पुटो ऐं सिंध जे सुखड़ी अजरक ओढ़ाए मुबारकबाद पेश कई। इन मौक़े ते ज़िले सदर सरदार मोहम्मद रमज़ान लुंड चयो त मां PTI क़यादत सिंध जे सदर हलीम आदिल शेख ऐं जनरल सेक्रेटरी डॉक्टर मसरूर अली सियाल, एडिशनल जनरल सेक्रेटरी अमानत काज़ी ऐं डिवीज़नल जे सदर मुश्ताक जुनेजो, अमानुद्दीन कीरियो ऐं ॿियनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहिनि जिन मूं ते एतमाद कंदे हिकु दफ़ो ॿीहर ज़िले सदर मुक़ररु कयो आहे। इन मौक़े ते वधीक सरदार मोहम्मद रमज़ान लुंड अफ़ज़ल अली मंगी चयो त पंहिंजे क़ाइद इमरान ख़ान जे मिशन खे अॻिते वधाईंदा रहंदासीं। ज़िले में PTI खे पहिरियां खां वधीक मज़बूत बणाईंदासीं ऐं इहो ॾींहुं परे न आहे। तमामु जल्द असांजो क़ाइद इमरान ख़ान असां सां गॾु अवाम जे विच में हूंदो, जेको हिन महल बेगुनाह अॾियाल जेल में क़ैद आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।